नाज़रीन हिते अवांखे इहा अहम ख़बर ॾींदा हलूं त मुल्क में कोरोना वायरस वधीक नव हयातियूं गिरकाए छॾियूं आहिनि, जेका पोइ वबा सबबु फोत थियलनि जो अंग वधी 6408 थी वियो आहे। 24 कलाकनि अंदरि सिंध में वधीक 4 मरीज़ फोत थी विया। पंजाब में 2, इस्लामाबाद में 2 ऐं गिलगित में 1 माण्हू वबा सबबु दमधणी हवाले कयो। कोरोना वायरस जा वधीक 752 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त मुल्क में वायरस जे एक्टिव मरीज़नि जो तादाद 6295 रिकॉर्ड कयो वियो आहे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त मुल्क में कोरोना वायरस वधीक नव हयातियूं गिरकाए छॾियूं आहिनि, जेका पोइ वबा सबबु फोत थियलनि जो अंग वधी 6408 थी वियो आहे। 24 कलाकनि अंदरि सिंध में वधीक 4 मरीज़ फोत थी विया। पंजाब में 2, इस्लामाबाद में 2 ऐं गिलगित में 1 माण्हू वबा सबबु दमधणी हवाले कयो। कोरोना वायरस जा वधीक 752 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि, जॾहिं त मुल्क में वायरस जे एक्टिव मरीज़नि जो तादाद 6295 रिकॉर्ड कयो वियो आहे।